अस्सलाम वालेकुम या अली मदद कीअं आहियो दोस्तो। उम्मीद त ख़ुशि हूंदव, अल्लाह साईं जी अमान में हूंदव। काफ़ी टाइम काफ़ी अरसे खां पोइ वरी तव्हांजो पंहिंजो नौकर ख़ादिम सिंगर इमरान अली चांडियो। काफ़ी दोस्तनि जो कालियो मैसेज हुया त इमरान भाउ तव्हां लाइव ते अचो, नए एल्बम जे बारे में कुझु असां सां हाल वाल कुझु गुफ़्तगू कयो, नए एल्बम जे बारे में दोस्तनि सां कुझु गुफ़्तगू करणी आहे। ऐं जेके बि मुंहिंजा दोस्त मुंहिंजी लाइव वीडियो ॾिसी रहिया आहिनि सभिनि खे मुंहिंजे तरफ़ां सलाम या अली मदद बि, ऐं जेके ॾिसंदा उन्हनि खे बि सलाम या अली मदद। जेके असांजा दोस्त सिंधी इन मौसीक़ी सां सिंधी कला सां जेके वाबस्ता आहिनि, जेके असांजी शाइरी असांजा गीत ॿुधी ऐं ख़ुशि थींदा आहिनि, उहे दोस्तनि ऐं उन्हनि जे नाम हीउ एल्बम हूंदो। ऐं जेके दुबई में दोस्त रहनि पिया या सऊदी अरब में रहनि पिया या पाकिस्तान में रहनि पिया, ऐं हिन एल्बम जी चीफ सिलेक्शन करे रहिया आहिनि मुंहिंजा दोस्त, जंहिंमें चीफ सिलेक्शन शाइर आहे मोहम्मद चांडियो, असद भुट्टो नवदरे वारो, रेसन अलाए चांडियो, मुख्तियार चांडियो मेड़ वारो, अनवर चांडियो मेड़ वारो। ऐं हीउ जेको मुंहिंजो एल्बम अची रहियो आहे, हीउ जेको हाणे मुंहिंजो एल्बम अची रहियो आहे इरफान प्रोडक्शन में ईंदो। इरफान भुट्टे जी कंपनी आहे, हीउ मुंहिंजो एल्बम इरफान प्रोडक्शन में अची रहियो आहे। इरफान प्रोडक्शन हिकु तमामु सुठी कंपनी आहे ऐं इंशाअल्लाह मुंहिंजो एल्बम इरफान प्रोडक्शन में अची रहियो आहे। इरफान भुट्टो असांजो सऊदी अरब जो प्रोड्यूसर आहे। इरफान भुट्टे जी कंपनी आहे, तमामु बहितरीनु हीउ एल्बम आहे ऐं मुंहिंजो फ्रेश एल्बम आहे। ऐं तव्हांखे मां नए एल्बम जो थोरो थल ॿुधायां थो। सिकाए संगत जो यार सगो, ओ कॾहिं हू पियो छिके कॾहिं मां पियो छिकां, आहे कसुरस जी रांदि सॼणा, कॾहिं हू पियो छिके कॾहिं मां पियो छिकियां। हीउ मुंहिंजो कलाम जेको हूंदो हे भाउ असांजे प्यारे शाइर रेस मदद ख़ान चांडे जो हूंदो। ऐं सभिनि शाइरनि पंहिंजी